अस्सलाम वालेकुम दोस्तों, कीअं आहियो? उमेद ठीक ठाक हूंदो। अॼु साईं असांजे शहर में तमामु प्यारी ऐं बहितरीनु बरसाति हले थी पई ऐं मज़े जी ॻाल्हि मां तव्हांखे ॿुधायां त इहे सॼो पाणी बरसाति जो आहे। वॾी स्पीड में बरसाति हले थी पई ऐं मज़े जी ॻाल्हि इहा आहे त हिते जेको आहे सो गटरनि जो पाणी अलॻि हूंदो आहे। हिन गटर ॾिसो था बिल्कुलु बंदि आहिनि, माना गंदे पाणीअ जो ड्रेनेज सिस्टम अलॻि आहे। ये गटर आहिनि ऐं बरसाति जे पाणीअ लाइ अलॻि खां नाला ठहियल आहिनि। जेके मतिलबु बरसाति वसंदी आहे त जेके ॾियारियूं लॻल आहिनि रोडनि जे विच में, उहो पाणी सॼो माना उन्हनि ॾियारियुनि में वेंदो आहे ऐं उहो पाणी गॾु थी ऐं हिते इस्तेमालु कयो वेंदो आहे ज़रात में, मज़रनि में, अॻिते पोइते मतिलबु जेको बि आहे। ऐं गटरनि जो पाणी लेन अलॻि आहे, माना हिते जर बि कोन्हे, पोइ बि हिते पंहिंजे माना शहरनि जो केॾो ख़्यालु कनि था। उन्हनि जो पाणी अलॻि आहे, तमामु बहितरीनु। न बाबू